अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भली कार ऐं आहियां मोहम्मद पहवर शामिल करूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, नवाब अली मोहम्मद भरसां मिर्ज़ापुर थाणे जी हद ते बिंभाणी में बास ज़रदारी, दुर्जे मोहसिन ज़रदारी, आबिद ज़रदारी ऐं ॿियनि माण्हुनि पारां ज़मीन ते कब्ज़े बाद हथे ख़ाली ॻोठाणनि ते फायरिंग करे भंड बिरादरीअ जे अकमल भंड, शेर मोहम्मद उर्फ़ टुहो भंड, माशूक भंड ऐं साबिन भंड जे क़त्ल केस में पुलिस इन्वेस्टिगेशन दौरान वधीक अॻभराई थी आहे। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर ख़ालिद लाखो जी ख़बर मूजिब सरकार जी फ़रियाद ते ॿिया टे धार केस दाख़िल कया विया आहिनि, जॾहिं त केस में ॾोह में इस्तेमाल थियल हथियार रिकवर करे दहशतगर्दीअ जा कलम लॻाया विया आहिनि। गिरफ़्तार कयल जवाबदार गुलाम शब्बीर ज़रदारीअ खां इन्वेस्टिगेशन में ॾोह में कम आंदड़ रिपीटर बरामद कयो वियो आहे, जॾहिं त जवाबदार मुश्ताक मान्योट ऐं जवाबदार लुतुफ़ मरीअ खां ॾोह में कम आंदड़ रिपीटर हथ करे टिनी जवाबदारनि ख़िलाफ़ मिर्ज़ापुर थाणे ते अलॻि अलॻि केस दाख़िल कया विया। वाज़िह रहे त टिनी केसनि में ATC जा कलम लॻाया विया आहिनि। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।